सामीन के मुस्तवीज फरमान है मुकब्बल अज खिताब है जोरदार नारे का जवाब नारे तकबीर सुभान अल्लाह मोहब्बत से बुधनाया है और नारे जो जवाब है एड़ो चुस्ती वालो नारे तकबीर हकमत नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए आले सुन्नत इब्राहिम अरशद मौजा साईं दिल पर साईं मौजा साईं दिल पर साईं मौजा साईं दिल पर साईं सुभान अल्लाह या मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैहि अल्हम्दुलिल्लाह अज़ीज़ अल-गफ़्फ़ार वल जलील अल-जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिन अल-मुस्तफ़ा अल-मुख्तार साहिब ताज वल मिराज व साहिब इज्जत वल वक़ार सल्लल्लाहु व सल्लमहु अलैहि व अला आलिहि व सहबिहि अल मुहाजिरीन वल अंसार अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन या इबादी ला खौफुन अलैकुम वला अंतुम तहज़नून सदक़ल्लाहु मौलाना अल-अलियुल अज़ीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त हज़रत क़िबला साईं मखदूम नदीम अहमद हाशमी हज़रत पीर सैयद सरदार अली शाह राशिदी दीगर उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों अल्लाह दे पाक कलाम जा आयतों मुतवज्जे सामो तिलावत कयूं इन्हनि मुबारक आयतुनि जे अंदर अल्लाह तबारक व तआला जल जलालहू जल शानहू क़यामत जो मंजर बयान फरमायो रब्बुल आलमीन जल जलालहू फरमायो अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्व दिल प्यारा दोस्त जिगरी यार क़यामत जे ॾियारे हिक ॿिए जा दुश्मन थी वेंदा इल्लल मुत्तक़ीन सवाइ उन्हनि माण्हुनि जे जेकी परहेज़गार आहिनि उहे दुश्मन न थींदा बाक़ी दुनिया में जेतिरा भी यार दोस्त आहिनि के हिक ॿिए जा दुश्मन बणिजी वेंदा ऐं जेके मुत्तक़ी परहेज़गार आहिनि उन्हनि खे क़यामत जे ॾियारे में अल्लाह सॾींदो फरमाईंदो या इबाद ए मुंहिंजा बाला ला खौफुन अलैकुम अॼु तव्हां जे मथां को बि खौफ नाहे वला अंतुम तहज़नून ऐं अॼु तव्हां ॾुखारा या गमगीन न थींदा। कुरान पाक जे इन आयतुनि जे अंदर असां अहले सुन्नत जे लाइ बड़ी खुशखबरी
छो त असां अल्लाह वारनि सां मोहब्बत रखंदा आहियूं वलीअनि सां निस्बत रखंदा आहियूं असां पीरनि जे पीर दस्तगीर महबूब सुभानी जी यारी बि मल्हाईंदा आहियूं पीरनि जे पीर महबूब सुभानी सां दिली मोहब्बत दिली निस्बत रखंदा असां सुन्नियुनि जो हर वली सां हर बुजुर्ग सां को कादरी हुजे चिश्ती हुजे नक्शबंदी हुजे सरवर्दी हुजे हर सिलसिले जे वली सां असां जो प्यार भला अधु ॻाल्हायो त अधु चुप सुभान अल्लाह भला ज़ुबान दुनिया जो सुभान अल्लाह प्यारा दोस्तों दुनिया में इंसान जा यारी जा अंदाज जुदा होता है दोस्ती जा अंदाज जुदा होता है करे कैसा बस में गड चढ़ियो हलानी का हैदराबाद ताईं इहो जो ता संग सीट ते बैठो इने के सरबो आहे रफीक इन्हें के सरबुआ संगति संगत है इन्हें सा पर हलानी का हैदराबाद में संगत हलाल होता गया संगत के डाल संगत सुभान अल्लाह या वरी के सरींदा आहियूं साथी वो आ जेको दुख में साथ दी शादी में शरीक थे गमी में शरीक थे तवा जे दुख में तवा सा मददगार होजे इन्हें के साथी सरबुआ सुभान अल्लाह ऐं यारी जो टियों अंदाज वरी हूंदो आहे जिगरी दोस्त सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह दिल प्यारो दोस्त सिंधी में सरबुआ पग मट यार सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो या यारी एड़ी जिगरी यारी एड़ी हुंदी आ जो हिकड़े यार जो दुख के जो हिकड़े दोस्त के तंगी ईंदी तो आ तंगी पंजी तंगी दोस्त जी तंगी पंजी तंगी समझंदो आ सुभान अल्लाह दोस्त जो गम पंजो गम समझंदो आ दोस्त जी खुशी पंजी खुशी समझंदो आ इन्ने के अरबी में सरबुआ खलील सुभान अल्लाह सिंधी में सरबुआ जिगरी यार दिल प्यारो दोस्त पग मट यार एकड़ा हुंदा है ने रफीक बिया हुंदा है ने साथी बिया हुंदा है ने जिगरी यार जिनके खलील सरबुआ मदीने वाले साईं फरमायो लो कुंत मुत्तखिदन खलीलन लत्तखस्तु अबा बकर खलीला मां मोहम्मद करीम अगर दुनिया में के पंजो जिगरी यार बनाया हां जिगरी दोस्त बनाया हां तो सिर्फ हिकड़ी जात अबू बकर सिद्दीक सुभान अल्लाह जेकर के पंजो जिगरी यार बनाया हां तो अबू बकर के पंजो जिगरी यार बनाया हां पर चलो मुझो जिगरी यार मुझो दोस्त मुझो खलील आहे त अल्लाह जी ज़ात रब के पंजो खलील बनायो आ अल्लाह मुखे पंजो खलील बनायो आ मां खलीलुल्लाह आया ऐ अल्लाह मुझो सुभान अल्लाह तुम गाल समझी सुभान अल्लाह जिगरी यार दिल प्यारो दोस्त जेको दुख न सही सके तुझो गम न सही सके इनके जानी जिगर दोस्त सरबुआ हाने कुरान जा लफ्ज बुधो अल अखिल्ला अखिल्ला जमवा खलील जो खलील माना जिगरी यार दुनिया में जेतरा तवाजा जिगरी यार हिन दुनिया में ता जो दुख न था सही सगन गम न था सही सगन पर जरे क़यामत जो मशर जो ॾियारो थींदो ये यारियूं टुटी वेंदियूं दोस्तियूं टुटी वेंदियूं उन क़यामत जे ॾियारे में को बि तव्हांजो साथी साझी मददगार न हूंदो पर क़ुरान तो फरमाए अदू यार यारन जा दुश्मन सुभान अल्लाह हिकड़ो यारी छॾे वञे रुसी वञे उहा ॿी ॻाल्हि आहे पर यार मुंहिंजा दुश्मन थी पवे सुभान अल्लाह यार के हाल मालूम हूंदा आहिनि राज़ ॼाणंदो आहे सुभान अल्लाह समझो था ना
ऐं चिकरी यार खे सिंधीअ में मिजे जी विसरबो आहे मिजे जी पहाको सिंधी में ॾींदा आहिनि त माइट मरनि पीउ मां मरे पर मिजे जी न मरे मिजे जी उहो हूंदो आहे जेको तव्हांजे इते पिते जो वाक़ो हुजे तव्हांजे ॾुख सुख जो तव्हांजी कमज़ोर पॉइंटूं कहिड़ियूं आहिनि इहा दोस्तनि खे ख़बर हूंदी आहे हाणे जो उहो चिकरी यार यारी छॾे इहो ॾुख आहे पर यार मुंहिंजा दुश्मन थी पए त इहो अञा वॾो ॾुख आहे समझो था न छो त यार जॾहिं दुश्मन थी वए जेको तव्हांजे राज़नि खां वाक़ुफ़ आहे जेके ॿियनि खे ख़बरूं न आहिनि तव्हांजे यार खे तव्हांजूं उहे कमज़ोर पॉइंटूं ख़बर हूंदी आहे जेकॾहिं यार दुश्मन थी पए न त वखा पधरा करे वञे क़यामत जे ॾियारे में क़ुरान तो फरमाए अल अखिल्ला जेके दुनिया में तव्हांजा चिकरी यार हुया दिल प्यारा दोस्त हुया ये रुगे यारियूं छॾे त न वेंदा पर तव्हांजा दुश्मन थी वेंदा मिसाल हिकिड़े ॾोही खे पुलिस वठे भई तो चोरी कई आहे उहो जो पुलिस जो सचू लॻेसि चवंदो आहे मां अकेलो त चोर न हुउसि न मूंसां फलाणो बि गॾु हुयो फलाणो मुझो साथी आ फलाणो मुझो पाथारीदार हुयो फलाणो मुके सलाह देण वारो हो फलाणे मुके बानी कराई ओ पुलिस जो काईंदी मोबाइल त हड़नी के बधी काटली ओ जैसी फैसलो थिए जैसी से अच्छा कारा पधरा जन देसी ते तो वे चंगी चूणी खणंदो उहे सभिनी के बधाईंदो वाहे कने क़यामत जे हारे में हिकड़े ॾोहारी खे हिकड़े मुजरिम खे जिन पर पकड़ो वेंदो तो जिना कई चलो मुझा मौला मुखे जिना करण फलाणे सेखारी हुई मां सिगरेट कोन पींदो हुउसि मुखे फलाणे सिगरेट पीअण सेखारियो हुयो फलाणे मुखे बदकिरदारी सेखारी हुई उहे दोस्तनि जा दुश्मन ईअं थींदा जो अंदरियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा ऐं उहे शाहिद थी बीहंदा यार पंहिंजे यारनि जे मथां गवाहियूं ॾींदा ऐं इहा यारनि जी गवाही पक्की पुख्ती गवाही बदराइण जेरा दोज़ख में विझाइण जेरा दोस्त जो दुश्मन थी पए त पोइ छा था सम्झो तव्हां ॻाल्हि सम्झो था अरे थधि लॻी अथव अरे न ॻाल्हाइण में रोज़ो रखे आया या टिनिनि जो मक़सदु आहे तव्हां ॻाल्हाईंदो ई न अलाह मदीनो ॾेखारी क़ुरान जा लफ़्ज़ आहिनि रब जो फरमाए अल अखिल्ला ओ जेके दुनिया में चिकरी यार हुया दोस्त हुया जन सा चंबो चंबे में मिलाए हलंदे जन खे पंहिंजो सजण समझंदो हुए जन सा तो यारी रखंदो हुए जन जे ख़ातिर तो अल्लाह जा हुक्म भगा जन जे ख़ातिर तो गुनाह कया जन जे खातिर तो गंदाइयों जा कम कया क़यामत जे ॾियारे में ये हड़े यार तुझा दुश्मन थी वेंदा हिकड़ो खलील न पर हड़ई दोस्त जन सा भी यारी रखी हुई उहे हड़ई तुझा दुश्मन थी वेंदा पर अॻिते हली इल्ला इस्तिस्ना है रब फरमाए तो हिकड़ी संगत हूंदी जेका क़यामत में भी कायम हूंदी जेका क़यामत में भी बरकरार हूंदी दुश्मन न थींदा पर वे सजण हूंदा सजण छा हूंदा ॻाल्हाए वे सजण हूंदा वे ख़ैरखार हूंदा वे मददगार हूंदा वे ॾुख भाई हूंदा वे छॾाइण वारा हूंदा वे तुंहिंजी मदद करण वारा हूंदा महशर जे मैदान में हैबतनाक ॾिहाड़ो हूंदो ज़मीन टामे जी हूंदी सिज किराट जेतिरो करो पचंदा पजरंदा यौम यकूनु नास कल फराशिल मबसूस जे पत्ती परंदी आ न या रात जो पाह परंदी आ चराग परंदो आ त मच्छर उन में खामंदा पचंदा पजरंदा आहिन कंहिंजी टंग सड़ी कंहिंजो पर सड़ियो कंहिंजी मुंडी सड़ी कंहिंजो टंगू सड़ियो जीअं मच्छर पाह में सड़ंदा आहिन क़यामत जे ॾियारे माण्हू बि ईअं पचंदा ऐं पजरंदा पर मरंदो को बि न हशर जे मैदान में हर को अप पेरो बीठल हूंदो इन ड्रामे जी ज़मीन ते न छप्पर हूंदी न छांव हूंदी न मन हूंदो न शामियानो हूंदो न का कंहिं क़िस्म जो अच
अर्श रब्बिक सवाए तुझे रब दे अर्श जे पाछो ले जे को पाछो समझो था उन्हें ॾियारे थे यार थी परे जी ॻाल्हि पर जेका जीजल मां वा न अबो वा न कुरान तो फरमाए यौम यफिरुल मरउ मिन अखीहि क़यामत जे ॾियारे भाउ खां बेज़ार थी वेंदो मां बचन खां धार थी वेंदी पीउ पंहिंजे पुटनि खां धार थी वेंदो जेॾी महिल हशर जी गर्मी तपाईंदी न त जीजल मां चवंदी जेकर मुंहिंजो बच्चो हुजे उनखे पेरनि जे हेठो रखां उहो भली सड़े पर मां पंहिंजा पेर रखे पिया पंहिंजो सुर मां जी ममता मोकिलाए वेंदी पीउ जो प्यार मोकिलाए वेंदो यारनि खां यारी मोकिलाए वेंदी को कंहिंजी रड़दाह न ॿुधंदो महशर जे मैदान में गर्मी में तपश में काढ़े में हड़ियूं पेरा बीठल हूंदा उन ॾियारे क़ुरान जी अॻी आयत आहे क़यामत जो मंज़र आहे रब जो फरमाए उन ॾींहुं मां रब सॾु कंदुसि या इबाद सुभान अल्लाह ए मुंहिंजा बाना सुभान अल्लाह छा रब फरमाईंदो ए मुंहिंजा बाना ये न ए बाना न ए मुंहिंजा बाना सुभान अल्लाह फर्क आहे या न ओ छोकरा ओ पुटड़ा ओ मुंहिंजा बचड़ा फर्क आहे या न जवाब ॾियो न या इबाद ए मुंहिंजा बाना सुभान अल्लाह यो सच थींदो अल्लाह जे पानन प्यारन वली सुभान अल्लाह जेके दुनिया में अल्लाह जा दोस्त हैं रब जा वली हैं क़यामत जे ॾियारे में उन्हनि खे प्यार ऐं पाबो वारो अल्लाह जो सॾु थींदो या इबाद ए मुंहिंजा बाना कन मुतवज्जे थींदा त अल्लाह वारनि खे रब सॾियो आहे प्यार भरियो सॾु थियो आहे जेॾी महिल उहे अल्लाह जा बाना मुतवज्जे थींदा रब फरमाईंदो ला खौफुन अलैकुम वला अंतुम तहज़नून ए मुंहिंजा बाना अॼु तव्हां घबरायो न अॼु तव्हां ते को खौफ न आहे को ख़तरो न आहे ॿिया भली उस में सड़नि तव्हां मुंहिंजे अर्श जे साये में पंहिंजे अर्श जो सायो लॻाईंदो ऐं नूर जा मिंबर लॻाईंदो अला मनाबिर मिन नूर नूर जा मिंबर हूंदा उहे कुर्सियूं जेके नूर जूं हूंदियूं न पुठी ॾियण वारी जेका पोयूं झल हूंदी आहे न उन ते अला मनाबिर लुअलु सच्चा मोती जड़ियल हूंदा जेके चिमका ऐं तिजरा इन वजूहहुम लनूरन व इन्नहुम लअला नूर उनका चेहरा नूर वारा हूंदा उनके मथा रब जो नूर वसी रहियो हूंदो उनका चमकार ऐं तजला दुनिया वारा महशर जे मैदान में उनका तजला ॾिसंदा उनका नूर जा नंबर अर्श जे साये में ॾिसी चवंदा वाह जो अल्लाह वाह अल्लाह जे प्यारनि जो शान हुआ रब उनके सॾु कंदो या इबाद ए मुंहिंजा बाना ओ सोना सैयद महदी शाह बकरी वारा हेॾे ए सोना साईं अल्लाहाबाद वारा हेॾे ओ मिठा पीर लाड़काणे वारा हेॾे ओ मखदूम खोड़न वारा हेॾे सच थींदो ओ लाड़ी वारा हेॾे अॼु तव्हांजे लाइ ओ कलंदर हेॾे पिटाई हेॾे ख्वाजा हेॾे दादा हेॾे तव्हांजे लाइ नूर जा मिंबर पटाया अॼु तव्हां आम माण्हुनि वांगुरु न आहियो अंतुम का मंज़िलतिल अंबिया अॼु तव्हांजो शान ईअं आहे जो मूं वटि नबीअनि वांगुरु शान रखो पैगंबरनि जहिड़ो शान रखो था अचो नूर जे मिंबरनि ते वेहो
जेडी मतलब उन्हनि खे ऑर्डर मिलंदो न त नूर जे मेंबरनि ते वे वर्ष जे साये में वेंदो त उन्हें मल ख़बर अथव त अल्लाह जा वली हिते वारो नंग निभाईंदा सुभान अल्लाह हिते वारो मोहब्बत वारो प्यार वारो नंग उते निभाईंदा जेडी आने ते सुन पई आयतूं कंदो आहे पहिरीं आयत में रब दुनिया जे खलीलन यारन जो जिक्र कयो त उहे यार अगियार थी वेंदा ताया थी वेंदा दुश्मन थी वेंदा पर वलियन जे ला अॻी आयत में रब फरमायो त उन्हनि जी यारी बिपदी न उन्हनि जी यारी क़यामत में भी कायम बरकरार तवाजे लाज को खौफ खतरो नाहे चदा मौला असा ये की मेंबरन ते वेहो हे असा हुबदार उसते बीठा है सुभान अल्लाह जन दुनिया में असा सा मोहब्बत रखी हे असा जी यारी बनाईंदा पीरन जो पीर चदो मौला ए उहे ने तो न बगदाद आया न मुखे डिठो न मुजी जियारत कयो सत्संग बाद में पोए पैदा थिया न मुजो मुल्क डिठो न मुजो ज़मानो डिठो फासले जी दूरी ज़माने जी दूरी मुसा मिली न सकिया पर गायबाना मु पीरन जे पीर सा मोहब्बत रखंदा हुआ सानी थींदी महीनो गौस जो पींदो हो ते घरन में बाराड़न में शहरन में मुझी यारी पिया मल्हाईंदा हा खीर पिया विरहाईंदा हा मूंसा मोहब्बत रखंदा हा मौला अज मां इन्हनि खे कीअं विसारे सघां थो कीअं इन्हनि खे मां छॾे सघां थो मुंहिंजा हुबदार उस में हुजनि मां मिंबर जे छांव में कीअं वेहां रब फरमाईंदो मुंहिंजा वली मुंहिंजा प्यारा अज तवा के को दुख मां रब न देखारे ला खौफ अलैकुम वला अंतुम तहज़नून अज तवा के खौफ ना है गम ना है दुख ना है परेशानी ना है न परेशान थियो अरे जन जन के तो सुञाणो था खुशू सुभान अल्लाह सरवाही हे साईं मखदूम साहब जो हथ मुंहिंजो हथ हिन खे सरवा खुश वठण साईं तव्हां वठो ए साईं मुंहिंजो हथ वठो सुभान अल्लाह ये हथ क़यामत में भी कायम हूंदा मुंहिंजा बचड़ा आहिनि अल्लाह वारनि जो औलाद आहिनि पाण भला सुभान अल्लाह ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे यार अल्लामा ताहिर क़ादरी जा यार आहिनि अल्लाह कदो इहा संगत क़यामत में भी कायम हूंदा वो बिठा जॾहिं रब करीम पंहिंजे दोस्तनि पंहिंजे वलियनि खे फरमाईंदो अॼु तव्हां ते को गम न आहे को खौफ खतरो न आहे त पोइ घुरो सलूनी मा शे तुम मूंखां घुरो जेको चओ सो ॾियां सुभान अल्लाह तव्हां ते न जो रब राज़ी थिए तव्हांखे रब चवे त दुनिया जेको चई सो ॾियां सुभान अल्लाह तूं त चवंदे साईं हे बि हे कहिड़ो त मूंखे मिलाए सुभान अल्लाह ये हलाली जो दुकान जेके न रोड ते हली है त कतार मूंखे मिले तू दुनिया घुरंदे माल घुरंदे पैसा घुरंदे खीर घुरंदे पुट घुरंदे वलियन का रब राज़ी थी फरमाईंदो सलूनी मा शे तुम जेको वणे न घुरो जेको घुरंदो सो ॾींदो सां उन ॾींहुं अल्लाह वारा चवंदा मौला ये सजा मुरीद सुभान अल्लाह असांजा हुबदार सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह सुनो लजपाल कलंदर चवंदो मौला हे जेके मूंसा मोहब्बत रखण वारा सिंध वारा पंजाब वारा मुंहिंजो सोनो पीरन जो पीर दस्तगीर चवंदो मौला मुंहिंजी यारी मल्हाइण वारा मुंहिंजा मुरीद मिठो पीर लाड़काणे वारो चवंदो मालिक हे मुंहिंजी गफ़ारी जमात मुंहिंजे हुबदारनि खे सोनो बकरी वारो साईं मादी शाह चवंदो मौला मुंहिंजा मुरीद मूंखे इजाज़त ॾे त मां इन्हनि खे छॾाए जन्नत ॾे को ख़बर अथव उन ॾियारे ते उहे जेॾी महिल अल्लाह वटां उन्हनि खे इज़्न मिलंदो इजाज़ो मिलंदो साईं फरमाइनि था त हिकिड़ो वली हूंदो जेको हिकिड़े माण्हू खे छॾाईंदो हिकिड़ो वली हूंदो जेको ॿिनि खे छॾाईंदो हिकिड़ो वली हूंदो जेको हिकिड़ी जमायत खे छॾाईंदो जमायत हिकिड़ो वली हूंदो जेको
जेको हिकड़े पूरे कबीले के चढ़ाई पूरे कबीले के कबीलो मिसाल दुनिया में तो कबीलो वो दुनिया रे हिते तो कोन ना दुनिया जा खोड़ लाड़काने में गोठे ने एने से लाड़ में गोठे ने जितने भी दुनिया कबीलो हिकड़ो कबीलो उन में लखे मानू ने साईं फरमाइन था ते हिकड़ो वली उन्हें पूरे कबीले जेतरी खल्क के छड़ाए जन्नत दे वठी वीदो पर साईं फरमाइन था मुझो यार मुझो वफादार उस्मान गनी इंदो अरब जो कबीलो मुदर कबीले में जेतरा मानू ने एकरा मानू हिकड़ो मुदर कबीले वारो मुदर कबीले जे मानू जेतरा मानू हिकड़ो मुझो यार उस्मान गनी छड़ाए जन्नत दे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इते जेके चंदन छा दिठो दो वलियन में छोथा वनो अल्लाह वार न वठे खबर पवंदी फैसले मारे इते भली पुछड़ी हणदो वते खुरबू हणदो वते वलियन का रोको तो मानन के वलियन दे वणन का मानन के छले तो पर फैसले मारे दी खबर पवंदी त सच्चो केरा कूड़ो केरा हक ते केरा हक ते फैसले वाले दी खबर पवंदी ना इते त सही कम गन विचड़ लगो पियो समझो ना मुल्ला बजड़ा गुत खाण वेठा तो खीर लाथो हिकड़े वरी प्लेट दे जोर दिनो खीर सब उन जे पासे ने अची बे जो है तो अटकल के खीर खाई दो जे जी दादा आज मुसलमान नमाज़ी न था पढ़ा सागे अंदर में थी खीर ये करे जो कहे सागे अंदर में मुसलमान न ये खीर है ये जो खीर नहीं तो खीर सब उन जे पासे ने वो समझियो दे मुसलमान जी गाल करे जीर दई खीर पान दे भाई जी यार अजुकल सिद्धी मुहाजिर ए सुन्नी वहाबी शिया का मोहबुड़ थोड़ थी ये खीर पते कुछ जी बाबा का मोहबुड़ थोड़ थी तो हिते का मोहबुड़ थोड़ लगा फैसले वाले नी खबर पवंदी अदालत वाले दिहाड़े ते खबर पवंदी त अल्लाह वारन सा मोहब्बत निस्बत रखण वारन जो शान चाहे मान चाहे मर्तबा खबर पवंदी त जेके इलाहाबाद शरीफ वञन था उन्हनि खे छा छा मिले जेके दरगाह फजलाबाद शरीफ वञन था मातली पाक वञन था उन्हनि खे छा थो मिले तो खबर पवंदी त बकरी शरीफ वञण वारनि खे छा थो मिले खबर पवंदी त घोड़ा शरीफ वञण वारनि सोने मखदूम जे दर ते वञण वारनि खे छा थो मिले मुझे सोने हबीब जी हदीस सुभान अल्लाह पूरे ध्यान से सुभान अल्लाह पूरे तवज्जो करें सुभान अल्लाह सही फरमान था त मोमिन बानन नै अल्लाह वारन साण सुञाण पैदा कयो उन्हनि सां सुञाण पैदा कयो उन्हनि सां ताल्लुक पैदा कयो उन्हनि सां यारी रखो उन्हनि सां वेझड़ा थियो को अल्लाह वारो ॾिसो न हासेकार वेझड़ो वञी उन सां मिलो उनखे तारुफ़ करांसि मुंहिंजो नालो करमलाल आहे मैं फलाने शहर में बैठो आया मुझे ता से मोहब्बत सुभान अल्लाह वारन सा तारुफ करायो पंजी सुञाण करायो उन्हनि सां ताल्लुक जोड़ियो मोहब्बत जोड़ियो मदीने वाले मीर फरमायो त क़यामत जे ॾियारे या सुञाण तव्हां खे कम में ईंदी हर वली पंहिंजे सुञाणप वारनि जी शफाअत कंदो उन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदो सुभान अल्लाह हो वलियन जो शान वाला बधायो वहाबा मुल्ला जो लाए छाते मगज थियो खराब है वलियन
जो शान वाला वधायो बाबा मुला जो लाए छाते मगज थियो खराब वली सगोरा बार सयाहिन धरती संदन हवाले ओ वली सगोरा बार सयाहिन धरती संदन हवाले ज़बूर में आ कुरान में आ लिखत उन्हनि जे नाले वो पढ़ी दिस तू यूनुस सूरत खुदा जो खिताब मुला जो लाए छाते मगज थियो खराब मौलवी अशरफ अली थानवी देवबंद जो अपनी मुलम्मत था उन्हें लिखा तो पीरा ने पीर जो धोपी गुजारी हुई कब्र में पूरियों से मुनकिर नकीर पूछन चा मन रब्बू का तुझो रब्बू केरा जे पे मां पीरा ने पीर जो धोपी आया मां दीन का छते ने घोर ने सुभान अल्लाह तुझो दीन केड़ो मां पीरा ने पीर जो धोपी आया सुभान अल्लाह सवाल ट्रई मलाइकन पूछा जवाब हिकड़ो दिनो मलाइकन जो मौला हे अजीब मानू आयो असा सवाल था कयूं दीन जे बारे में हे चे तो मां पीरान पीर जो धोबी गया असा सवाल था कयूं तुजो जो दीन केड़ो तुजो रब केड़ो तुजो नबी केड़ो हे चे तो मां पीरान पीर जो धोबी गया रब फरमायो मुझे दोस्त जा कपड़ा धोण वारो नौकर दर्जो खिदमत गुजारा हिन वट अमल न है पर मुझे दोस्त वट अमल आए न उन्हें जे सदके मु बख्शो मास खोलियो दर जन्नत जा अरे दोस्तों जे करे पीरान पीर के निस्बत रखण वारो थोड़ी जन्नती बणजी सके तो तो ही तो उपदार खीर में रहण वाला यारी हजरत किबला से मशहूरी साहब रहमत असाजे माजी करीब में हजरत मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह चोटी जा आलिम होया अल्लाह जा वली मजमुल बहरीन होया हजरत पीरान पीर महबूब सुभानी जी खास नजर हुई मशहूरी वाली साहब पान फरमाइन पिया हजरत किबला से मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइन पिया तबा को मानू इया मथू किरी पवे बीमार टिमार तो किरी पवे उम्मीद मन बचे मथो किरियो आप थी सके तो मन बची वने अबा को शीह जे बात में पवे तब मन बची पवे उम्मीद है बाह जे मच में किरे उम्मीद मन बची पवे सुभान अल्लाह को अणतारू मानू के दरिया जे कुन में वनी किरे तब उम्मीद मन बची पवे पर जेको अल्लाह जे वलियन जो दुश्मन थियो न यो अल्लाह जे कहर का न बची सके अल्लाह जे गबर खायो न बची सके हेड़े मुश्किलन में हुजे तब उम्मीद करे सके थी न बची पवे बचण मुश्किल महाला पर पोब उम्मीद करे सके थी मन बची पवे पर जेको अल्लाह हमारन जो दुश्मन थियो न यो अल्लाह जे गबर का कहर का न बची सके हिते भी हुते भी इने की गिरफ्त जरूर थींदी जेको अल्लाह हमारन साथ दुश्मन हजरत पीर मिठासी रहमतुल्लाह अलैह जने रहमतपुर शरीफ लाड़काने में आया हिकड़ो मुखालिफ हुजे बारणी जो हारी हिकड़े डांड ते नालो रखी है अब्दुल गफ्फार पीर मिठुआ बे डांड ते नालो रखी है फजल अली कुरैशी साईं जने मुर्शिद जो ना को उनन के वठी हिया डोरना हणे चोकू जे उनन के लठू हणे नालो वठी मिठे पीर के उलट हणे नालो साईं जन जो वठी उन्हें डांड के लट हणे नालो कुरैशी साहब जो वठी उन्हें डांड के लट हणे 4 ॾींहं गुजरिया उहे डांड संदस घर जा धारियल पालियल बैलगाड़ी ते कायूं पियो वञे बैलगाड़ी जो पीपो हूंदो आहे हेठो उन जे लोह जो कटु चढ़ियल हूंदो
हिए जो वठी दादान त डुकने लठ ही पीर मिटा हल कुरैशी हल लठ जो ही अचे जो डुकिया त हमरा के झल न ॾियन हिए तड ॾींदे वञी जो किरियो उने ठीफे जे हेठों आयो जिस्म अथो टुकड़ा टुकड़ा जिस्म अधो थी वियो ओए घर जा पालियल डांग झल न ॾिनो से उन जे मौत जो सबब बणजी विया मन आदाली वलियन फकत आज़म तुहू बिल हर्ब जेको मुझे वलियन सां दुश्मनी रखंदो आ मां रब ने सां जंग जो मस्त हो मस्त मस्त फकीर मस्त फकीर रस्ते से अचे पियो ये थपोड़ा हणदो मी उठल हुजे रस्ते में गप चिक हुजे ये फकीर पंहिंजे मस्तन वारी चाल हलंदो पियो अचे सामो बदड़ा यार अचन पिया भाकुर में पाए फकीर जे पेरन में जो मिट्टी उथी हिकड़े यार जे कपड़न ते लगे ते बे यार वठी गारियूं ॾिनियूं फकीर खे तो मुझे यार जा कपड़ा खराब कया हेड़ो ही पुछड़ो ही गंदो ही घटवत गालाई फकीर बरती न ॾिनस वो गालाए पियो मुझे यार जा तो कपड़ा खराब कया है तू फकीर नहीं तू हेड़ो गंदो ही पुछड़ो ही घटवत पियो गालाए फकीर बरती न ॾिनी रुगे ही मथे ॾिसी हेठ जो गापियो करे हलियो वो यार जो अचे पियो तो ओच तो पैर तिरकिस गिरियो गाटो भई गाट वींदे सीधे पट ते गाटो भई पियो के मानू चे फकीर के तो फकीर तो पिटियो दस जे बा मुंह न पिटियो यारन के करे खैरत थींदी आ जे यार जे बदन ते कपड़न ते मिट्टी लगी यार न सठो हिन वरी जो मुखे गाड़ियों ॾिनो त मुझे यार न सठो तोखे पंहिंजे यार जेड़ा मोहब्बत हुंदी आ जेको जिगरी यार हुजे न तू हुने जेड़ा तोखे कावड़ पींदी आ खुशी भी थींदी आ त अल्लाह के भी पंहिंजा दोस्त प्यारा थई सुभान अल्लाह जो रब के भी पंहिंजा दोस्त प्यारा है दुनिया में भी कब्र में भी आखिरत में सुभान अल्लाह दुनिया में उन्हनि जी इज्जत रब वधाईंदो आहे दुश्मननि जे दिलनि में मोहब्बत रखंदो आहे सुभान अल्लाह इहा वलीअ जी पहिरीं निशानी आहे जो माण्हुनि जे दिलनि में उन्हनि जे लाइ मोहब्बत पैदा थी सुभान अल्लाह वरी जॾहिं कब्र में पवंदा त उन जी कब्र सारे मुक़ाम में निर्वार नमूदार हूंदी सुभान अल्लाह हिते पे ई बुजुर्ग जी दरगाह है वा छा इस्म ॾाढो पीर बुलो हज़रत पीर बुलो ज़ात जो केरा तुन्यो फकीर सुभान अल्लाह ज़ात ते नाहे रात जो वहे सुने सुभान अल्लाह फिटाई जो मुर्शिद हो कोरी सुभान अल्लाह केरो ज़ात जो फिटाई सैयद मुर्शिद उस कोरी ते शाह इनायत बादशाह डोरा को दिनुस ते कोरी मोची जंजा पीर कीअं लंघाईंदा सीरा ओखी में शाह इनायत चवे कोरी मोची पीर कया अथव ये केड़ी कब्र क़यामत छॾाईंदा कोरी मोची जंजा पीर कीअं लंघाईंदा सीर ओखी में शाह इनायत चवे फिटाई वड़ी मरे पैगाम पोतो सुने लजपाल फिटाई जवाब ॾिनुस इनायत ये नाहे जे तो समझो जिसी भला तो कीअं समझो फिटाई फरमाता राणे वटा रात नओ नियापो आयो नथी सु लतीफ जे राणा वटा रात कौन पूछे तो साथ जेके आया से कौन पूछे तो साथ जेके आया से गुजरियल महीने साईं जन सां गॾु हुयासीं पंहिंजो पिरियानो शरीफ में हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरियानो साईं ज़ात जा चूणे जा हे दुनिया बुजुर्ग है वो ज़ात जो चूणे जो राणे वटा रात नौ ॾियापो नथी सु लतीफ जे डॉक्टर वटा रात कोन पूछे तो साथ जेके आया से सुभान अल्लाह हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल ये वेठा हुजन पंहिंजे घर जी चाउठ ते हिकिड़ो माण्हू लॻियो साईं मूंखे ॿुधो अथव हिते
हिकड़ी आहे इस्माइल खटी हुन सां मिलणो आहे वा छा करे जैसे लोई या रंगाइणी आहे लोई इस्माइल खटी बुधो तो लेते आहे उन का लोई रंगाइणी साईं फरमाता वा मुंहिंजो नालो मोहम्मद इस्माइल खट को कम मां भी कंदो आहियां कपड़ा मां रंगी को आहे चई त मां रंगी ॾेई ॾे जैसे मूंखे आहे लोई रंगाइणी वो इस्माइल तो तू ही साईं फरमाए हेॾे वे हारे ताजा जो दिनो उस हिकड़े तवज्जो सां दिल वारी लोई के मुस्तफा जो रंग लाए ओ आयो हो कपड़े दी लोई रंगाइण वली सगोरे उन जे दिल वारी लोई के रंग मारिफत जो लाए सुभान अल्लाह ओ मिलाइन जे की मतनी सा अल्लाह वाला अन्या भरन थई पान भागन जा मता समझी सुञा मिटाइन मिंट में जेकी लिखल तकदीर जाने का वे मांझी वे गाजी लिखण वारा अन्या मिलाइन जेकी मौला सा अल्लाह वारा अन्या वे लोनियो वे मोनियो तड़पते से तमारो हुसैनाबाद कब्र शरीफ में वञ दरबार मशवरी शरीफ में वञ दरबार फजलाबाद माकुली शरीफ में वञ दरबार खोड़ो मखदूम शहीद की दरबार में वञ उहे मोनियूं तड़पते से तमारो में उहे हक ऐं इल्लल्लाह चवण वारा अन्या उहे हक ऐं इल्लल्लाह चवण वारा अन्या मिलाइन जेकी मौला सा अल्लाह वारा अन्या सुभान अल्लाह मुझा दोस्तों काफिलो बने पियो सफर में काफिलो हिकड़ी जाइ ते तरसियो सुबह जो सवेल काफिलो रवानो थी वियो हिकड़ी औरत बेचारी रहिजी वई काफिलो वञो वियो औरत पंहिंजे बशरी हाजत जे लाइ ॿाहिरि नथी झंझल जे वई जैसी औरत मोटी आई तैसे काफिलो रवानो थी वियो माई बेचारी अकेली झंझल में रहिजी वई हिकड़ो थनार आयो उन जो ॾिठो त अकेली औरत खूबसूरत हसीन औरत झंझल में अकेली माई ने वेठो आयो बुराई जे इरादे सां त माई हकल करे चवण लगी ओ थनार मुझे वेठो न अचजाए मां पीरनि जे पीर जी मुरीदाणी आहियां मां दस्तगीर जी मुरीदाणी आहियां दस्तगीर जा मुरीद भी पाक रहंदा आहिनि मुरीदाणियूं भी पाक रहंदियूं आहिनि बदकिरदारी दस्तगीर जा मुरीद न कंदा आहिनि मुरीदाणियूं बेहयाई जा कम न कंदियूं आहिनि ओ थनार मुझे में छो वञ अचजाए पर हुन थनार जो अकेली औरत ॾिठी त वेझो अचण लॻो जेॾी महिल करीब पहुतो माई हुनखे सम्झाइण लॻी पर हमराह मुड़े न पियो ओॾी महिल माई रड़ कई वर मुर्शिद मदद कर निमाणीअ जी मिठा महबूब सुभानी करे वार
शायद माई जो को रिश्तेदार को मार सची माई हेडे होने धनार हेडे होने निहारियो मानू को भी नजर न आयो की आवाज खबर नहीं किथों आयो मानू को नजर न छोचे वरी धनार में छो आयो वरी माई रड़ कयो मुर्शिद बगदाद वारा मुझा दोस्तों वरी हकलती खबरदार माई हेले होले निहारियो ऐ उन मर्द हेले होले निहारियो मानू को नजर न आयो वरी क्यों फेरो वो धनार औरत के करीब चल लगवा माई वरी लजाजत सा दिल की दर्द मंदी सा रड़ करे थी मुर्शिद बगदाद वाला अच्छी थी सदन मंज साड़े ओ मुझे तरते हरदा आहे अखाड़ी ओ मुझे तरते हरदा आहे अखाड़ी अच्छे थी तो आई सदन मंज साड़े करे बाहर बेगानी रसुजान जिलानी मुझा दोस्तों तेरी मुझे खबर पई जो हिकड़ी जुत्ती आई या उन मुख थलार के ठका वनी सीने में लगी ऊंधो थो गिरियो आ तनार बेहोश थी जमीन ते गिरियो आ आई जो से सुञाणे त जुत्ती त मुर्शिद अब्दुल कादिर जिलानी किथे रहो बगदाद किथे रहो काफिरो जंग में सफर में मुझा दोस्तों अल्लाह मारन के रब इल्म भी दी दुआ इतराक भी दी दुआ कुव्वत भी दी दुआ पावर भी दी दुआ मदद करने की सख्त सलाहियत भी दी दुआ अल्लाह वारा पने मसार में हुंदा है तने उन्हनि जो फैज़ जारी हूंदो चओ सल्लल्लाहु अलैहि माई जुत्तीअ खे खणी सीने सां लातो तेसे काफ़िले वारनि खे बि यादि पियो त असांजी औरत रहिजी वई आहे उहे बि आया माई काफ़िले सां मिली जुत्ती भी दिखारी सारी गाल भी करे ॿुधाई काफ़िले वारनि चयो हाणे ॻोठ न वेंदासीं सिधो बगदाद वेंदासीं जेॾी महिल बगदाद में पहुता त मुरीद फ़क़ीर अॻे ई आचिया इस्तक़बाल जे लाइ बीठा हुया काफ़िले वारनि पुछो छाजे लाइ तव्हां असांजो इस्तक़बाल था कयो हिननि सारी ॻाल्हि ॿुधाई हिकिड़े ॾींहुं पीरनि जो पीर दस्तगीर मुंशीअ ते वेठा घुसो पिया कनि ओचितो टे भेरा हकल कयूं खबरदार 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 वक़्फ़े वक़्फ़े सां टे भेरा हकल कयूं पोइ जुत्ती मुबारक उछलायूं जुत्ती हवाउनि में फ़ज़ाउनि में गुलामती वई काफ़िले वाले मज़ाक ये जुत्ती आती है मुझा दोस्तों किथे आ बगदाद किथे आ मुर्शिद बगदाद वारो किथे आ मुरीदियानी पर मिठा कामिल मुर्शिद के पंजे मुरीदन जी खबर पवंदी आ उन्हनि खे मुझा दोस्तों पर्दो पनाह जो रखंदो आ मुझे लजपाल बगदाद वारे फरमायो त मां मग़रिब में हुजा मुझो मुरीद मशरिक़ में हुजे उनजी उखड़ खुली पवे मुखे रब एतरी कुवत ॾिनी आ जो टके सघां जो वदा वलियन सां मोहब्बत रखना वलियन सां मोहब्बत रखबी अल्लाह वारनि सां निस्बत रखबी खुदा जे प्यारनि सां जंहिंजो प्यार आ उन्हें जो हिते हुते बेड़ो पार
दुश्मन थी विंदा न इल्लल मुत्तकीन जेके परहेज़गार अल्लाह वारा आहिनि उन्हनि जी यारी शुरू ई उतो सुभान अल्लाह जे मदद जो आगाज़ ई उतो सुभान अल्लाह ओ रब करीम उन्हनि खे फरमाईंदो त जन जन खे सुञाणो था उन्हनि खे पाण सां वठो जन्नत ॾियो सुभान अल्लाह को हिकिड़ो माण्हू वलीअ खे ॾिसी चवंदो साईं मां उहो आहियां जो तव्हांखे फलाणे वक़्त में तव्हां उञारा हो तव्हांखे पाणी पीआरियो सुभान अल्लाह हिकिड़ो चवंदो साईं मूं तव्हांखे वुज़ू जे लाइ पाणी जो करो भरे सुभान अल्लाह हिकिड़ो चवंदो साईं मां जुमे जी निमाज़ तव्हांजे पुठियां पढ़ी सुभान अल्लाह वदा जेके दुनिया में ताल्लुक जोड़ियो न उहे क़यामत जे ॾियारे यादि ॾियारींदा सुभान अल्लाह साईं ओ सोना मुर्शिद मां तुंहिंजी दरगाह ते ईंदो हुयुसि मां तुंहिंजे दरगाह ते सो शरीफ जो पाणी पीतो हुयो तुंहिंजे नंगर जी मांगड़ी में खाधी हुई वो ओडी वल ॾिस जाए त मुर्शिद आशिक अली शाह मदद करे तो यार अल्लाह जा वली खुदा जा दोस्त पंहिंजे हुबदारनि जी मदद कंदा हर वली साईं फरमाइनि था यजअल शफाअ बिक़दर अमलिही हर वली शफाअत कंदो पंहिंजे अमलनि खां जे वटि जेतिरा अमल घणा हूंदा जेतिरी रब जी इबादत बंदगी जे घणी कई हूंदी उहो ओतिरनि घणनि माण्हुनि जी सिफारिश तो हर वली पंहिंजे पंहिंजे मेयार कोटा मिलंदी कोटा हर वली खे कोटा मिलंदी हर को पंहिंजे कोटा मुताबिक सिफारिश कंदो तो जेॾीमहिल पीरनि जो पीर ईंदो न को वली 1000 छॾाईंदो को लख छॾाईंदो पर पीरनि जो पीर किरोड़ छॾाईंदो यारी मल्हाबी पीरान पीर जी पंहिंजो यारी मल्हाबी प्यारा मल्हाबा वलियनि सां मोहब्बत रखबी हर वली सां मोहब्बत हर वली हिकिड़ी वारी सुनियुनि खे ॿी बीमारी लॻी आहे अंदर में साईं फरमाइनि तब तो इलेकुम दाउल उमम जे अॻियूं उम्मतुनि खे बीमारी लॻी न तव्हांखे बि इहा बीमारी लॻी वई आहे पुछूं साईं कहिड़ी या रसूल अल्लाह कहिड़ी पाण फरमायो अल हसद जी बीमारी मां नथो चवां त हसद कुड़ींदड़ ॿारनि खे कुड़ींदड़ मां चवां थो अमलनि खे कुड़ींदड़ ॾिसो न वार मथे ते सॼो मथो भरियल जो हणो त बसि मिंट हिकिड़ो लॻंदो हमरा गंढ वार रखण में साल लॻा वार रखण में वक़्तु लॻो महीना लॻा 6 महीना साल लॻो पर वार कूड़ण में मिंट बि वॾो समझो था पुत्र हिकिड़े मिंट में हड़ई वार कूड़जी मथो टिकण साईं फरमाइनि था मां नथो चवां त हसद तव्हांजे वारनि खे कूड़ींदो हसद तव्हांजे अमलनि खे कूड़े छॾींदो जेके निमाज़ूं पढ़ेव रोज़ा रखेव हज कयव ज़कातूं ख़ैरातूं निमाज़ूं जेके सॼी उमिरि सियारे में जी निमाज़ पढ़ण सोली त कान्हे न नरम गरम बिस्तर छॾण वारी जे शादी शुदा हुजे सुभान अल्लाह समझो था न सवड़ मथो हुजे वरी पासड़े जे घर वारी हुजे त पोइ फजर जे बिस्तर छॾण ॾाढो ॾुखियो पर अहिड़े टाइम ते बिस्तर छॾे जेको फजर पढ़े जमात सां सोमाणी पढ़े जमात सां साईं फरमाइनि था सॼी राति जे इबादत जो सवाब सर्दियुनि में तहज्जुद पढ़ी निमाज़ूं पढ़ी रोज़ा रखी ख़र्च भरे लख भरे हज करे उमरा करे आयो पर जे अल्लाह वारनि सां हसद रखी हिकिड़े मिंट में सभु अमल हिकिड़े मिंट में सॼी ज़िंदगी जा अमल उड़जी वेंदा फलो ख़ाली अल हसद याकुल हसनात कमा ताकुल नार हतब जे सुकल काठियुनि जे ढेर खे बाहि साड़े जलाए रख करे चलींदी आहे हसद बि तव्हांजे अमलनि नेतियुनि खे ईअं साड़े असां वटि सुनियुनि में इहा बीमारी लॻी आहे ए मैं मुर्शिद ए थे मुर्शिद बरोचन जे ॻोठ में वियुसि ते ए थे मस्जिद ए मैं मस्जिद ॻोठनि में घर बि 5 हुजनि मस्जिदूं बि 5 हर फ़क़ीर हर घर जी मस्जिद हर हिक जो पीर जुदा हुन जो पीर अचे थो हो ॾींदो हुन जो पीर अचे थो सलाम न कंदो भई इहा कहिड़ी फज़ीलत मुर्शिद अल्लाह वारा सभु अल्लाह जा दोस्त अल्लाह
हमारा दोबारा ना है हे साईं बुलो शाह साईं जो वायो तुन्यन जो ना तुन्यो लिखी चरियो तो पर तुन्यन जो ना यो सा सभनी जो तो अल्लाह हमारो जेको अल्लाह सभनी जो अल्लाह हमारा सभनी जो भाई अल्लाह सभनी जो अल्लाह सिजो बारिवा रुके मुसलमानन के रोशनी दे काफरन के ने काफर के मने न था अल्लाह जो सिज रुके मुसलमानन के रोशनी दे ना अल्लाह जो चंद्र रुके मुसलमानन के रोशनी दे ना अल्लाह दरिया से दरिया में आयो पर बाणिया के पियन था हिंदू को पियन था ओड को पियन था फील को पियन था रब दे सिज मजा मुजा दोस्तों जेके रब के न मरण वाला है ए बे सुभान अल्लाह सभनी जो अल्लाह हमारा भी सभनी जो जो तो वाला ना वो वाला हो जब तो पूछ लगे तो खकड़े समझो में बंद करेगा पर हो अल्लाह हमारा है अल्लाह सभनी जो अल्लाह हमारा भी सभनी हर वली से मोहब्बत रखबी चाहो हर वली से मोहब्बत रखबी हर वली से दिल दी निस्बत रखबी और पियो बुजुर्ग ने सोनो ने जी भी इए इज्जत कयो जो पंजे मुर्शिद जी हिकड़ी कुरान की आयत जो इनकार सच्चे कुरान जो इनकार हिकड़े नबी जो इनकार सभनी नबियन जो इनकार हिकड़े वली जो इनकार सभनी वलियन जो इनकार हिकड़े वली जी बेअदबी सच्चे वलियन की जमात की बेअदबी हर वली से मोहब्बत रखो निस्बत रखो हर वली जेला सुखी दिल में जाए रखो मुरीद चेंजा पायो नेता हो मुर्शिद हिकड़ो ही पर मोहब्बत अकीदत निस्बत ज़ियारत दुआ हर वली का अल्लाह करीम जल्ल शान शर्म सा के हसद का बचाए हर वली सा मोहब्बत नसीब फरमाए पीरन के पीर दस्तगीर जी मोहब्बत में जियारे सोए दस्तगीर जी मोहब्बत वारो मौत नसीब फरमाए वमा अलैना गागरो मजलिस खत्म اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم या अल्लाह इन सारी जमात पे राजी थी सभनी जे मन जो मुराद पूरी कर्ज वरन जा कर्ज ला बीमारन के शिफा नसीब कर दर्दमंदन जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर मुश्किल ज़दन मुश्किलातों आसान फरमा जनी महफिल सजाइया उन जे रिज़्क में इज्जत में दीन में माल में बरकत नाज़िल कर जे गाली वंजू से उन के अमल जी तौफीक नसीब मुझे हबीब जे सदके साथे राजी थी मौला सादे मथा मेरे नजर फरमा असा सभनी के मदीने वाले साईं जे दर दी हाज़री नसीब कर इश्क ए अदब सा गुंबद खदरा जो जलवा लिखा मौला असा सभनी की हाज़री मदीना मुनव्वरा दी नसीब कर إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين آخر دعاء آمين الله آمين الله آمين जके मुझे हमसे बेरोजगार आमीन मुझे बोला से सीरीज जमात सबके हुजूर सल्लल्लाहु दीन दी मुझे बोला से आगे तो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जितने जितने मुसलमान मजलूम हैं अल्लाह कश्मीर के मुसलमान आजाद मुझे बोला से मुसलमान के ताब दे मुझे बोला से आलम इस्लाम मुझे बोला से उन पर रबानी जे
दिल को सही के सेहत दे तंदुरुस्ती दे शिफा दुर्गा वाले उनका उसे फजलाबाद शरीफ से ताकि मुताबाद शेष ताकि जारी सारी जितने जितने भी सही शाम को नहीं मुझे उसे दरबार से